ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे? छा अमन परस्त रईस गफ़ार ख़ान इन दफ़े रब्बन मस्त सां इंसाफ़ कराईंदो? छा रईस गफ़ार ख़ान कंहिंखे ॾोही करार ॾींदो, ओठो या कमाल ख़ान खे? छा रईस गफ़ार ख़ान मरियम सां शादी कंदो? छा आचर मरियम खे तलाक ॾींदो? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़िज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। दोस्तों कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजी हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। त दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक ते। त ओठो हिन मसइले मां पाण खे कढी वेंदो। ओठो रईस कमाल ख़ान मथां शाइदी ॾींदो त रबन ते गोली हलाइण वारो कमाल ख़ान आहे, जंहिं मुंहं ते बि वार कया। आचर मरियम खे तलाक ॾींदो। मरियम रईस गफ़ार ख़ान सां शादी लाइ तयारु थींदी। रईस गफ़ार ख़ान कॾहिं बि मरियम सां शादी कोन कंदो। रईस गफ़ार ख़ान वारिस ऐं ग़ुलाम वारनि जो फ़ैसिलो कंदो। फ़ैसिले में ग़ुलाम कूड़ो निकिरंदो ऐं घर वारिस जे हवाले कयो वेंदो। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।